नाज़रीन जी त पंहिंजी अख़बार टाइम न्यूज़ जे सरवाण मोहतरम जनाब अली काज़ी जेको 6 डिसंबर जो पंहिंजी एकता जे हवाले सां कराची सिंध आहे सिंध जिंद आहे जे नाले ते जेको ॾियारो मल्हाइनि पिया। हाणे असीं कोट गुलाम जे शाइरनि खां अदीबनि खां हितां जे लेखकनि खां पुछंदासीं त हू इहो ॾींहुं कहिड़े नमूने सां मल्हाईंदा। 6 डिसंबर ते जेको एकता जो ॾींहुं जी कराची सिंध आहे सिंध असांजी जिंद आहे, इहो हिकिड़ो उनवान ई ख़ूबसूरत आहे। सही ॻाल्हि आहे, जिंद अल्लाह पाक ॾींदो आहे। अहिड़े नमूने सिंध बि असांखे अल्लाह पाक ॾिनी आहे। कंहिं माण्हू ॿिए ॾिनी कोन्हे जेको इन जे धार थियण जी या विराइण जी ॻाल्हि थो करे। इनशाला असीं सभई इन हर मरहले में गॾु आहियूं ऐं इहो ॾींहुं असांजे लाइ इंतहाई ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं इनशाला उनखे भरपूर नमूने मल्हाईंदासीं। जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। पंहिंजी एकता जे हवाले सां कराची सिंध आहे ऐं सिंध असांजी जिंद आहे। 6 डिसंबर ते पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे सरवाण अली काज़ी इहो ॾियारो मल्हाइण ते ख़राज तहसीन पेश करियूं था ऐं असीं सभु इहो ॾियारो ईद जा मल्हाईंदासीं। सार सजे खां ही मुंहिंजी सिंध सुठी आहे, संसार सजे खां ही मुंहिंजी सिंध सुठी आहे। मिसरी बन मट तंहिंजे माखीअ खां मिठी आहे। मिसरी बन मट तंहिंजे माखीअ खां मिठी आहे। पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे सरवाण अली काज़ी खे जस ॾियूं था जेको भरपूर नमूने सां 6 डिसंबर ते ही ईद जीअं आहे वॾो ॾियारो मल्हाए रहियो आहे ऐं असां फ़नकार कोट गुलाम में रहियासीं। असीं इहो चाहींदासीं त सिंध असांजी जिंद आहे, कराची सिंध आहे ऐं सिंध असांजी जिंद आहे ऐं उन हवाले सां असीं इहो ॾियारो ईद जीअं मल्हाईंदासीं। कराची सिंध आहे ऐं सिंध असांजी जिंद आहे ऐं जेको सिंध खे धार करण जी ॻाल्हि करे त उनजे लाइ त ईअं सम्झी वठो असां तीरनि ऐं तलवारनि में थी रहंदासीं। असीं बि इहो ॾियारो इनशाला 6 डिसंबर ते इनशाला भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। असां वॾो ख़ुशी जो ॾींहुं आहे, वॾो ख़ुशी जो इज़हार आहे असांजो इहो। 6 तारीख़ ईद वांगुरु ॾियारो मल्हाईंदा आहियूं ऐं दोस्तनि सां गॾु रैलियूं कढंदा आहियूं, मोटरसाइकिल ते घुमंदा फिरंदा आहियूं ऐं तमामु ख़ुशी थींदी आहे असांखे। जी तव्हां कोट गुलाम शहर जे शाइरनि अदीबनि फ़नकारनि ऐं नातख़्वान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त 6 डिसंबर जो ॾियारो जेको मोहतरम जनाब अली काज़ी साहब पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जो सरवाण कराची सिंध आहे सिंध जिंद जे सिरे हेठि मल्हाए रहियो आहे। पंहिंजी एकता असीं भरपूर नमूने मल्हाईंदासीं। 6 डिसंबर जो ॾियारो ईद खां बि वधीक असीं जशन करे मल्हाईंदासीं। कैमरामैन काशिफ बंबरे सां गॾु अली गुलाम खोसो, टाइम न्यूज़, कोट गुलाम।